4 महीना गुजरण बावजूद ज़िले इंतजामिया दादू न्यू DHQ अस्पताल के मुतबादल रस्तो न ॾेई सघी। पाट भटसा ॻोठ बहराम खान चांडियो जा रहवासी मसमा तस्लीम ज़ाल जिनसार अली चांडियो डिलीवरी सबब सरकारी एम्बुलेंस PPHI ज़रिए न्यू DHQ अस्पताल दादू नियो पे वियो त SSP मोड़ खां न्यू DHQ अस्पताल ताईं ट्रैफिक ऐं रश एम्बुलेंस में फासी पई। एम्बुलेंस फासी पवण सबब औरत एम्बुलेंस जे अंदर ही ॿार खे जनम ॾिनो। ना अहल ऑफिसर DC दादू इंक्रोचमेंट पुलिस म्यूनिसिपल कमेटी जो मुक़रर जिलतू टास्क फोर्स न हुअण सबब एम्बुलेंस ट्रैफिक ऐं रश में फासी पवण ते मौजूद सेक्शन 15 पुलिस जा जवान एम्बुलेंस के रस्ते ॾियण लाइ ट्रैफिक खे हटाइण जी कोशिशूं कंदा रहिया पर ट्रैफिक हटाए न सघिया। यादि रहे त DC दादू अवाम सां वाइदो कयो त 15 ॾींहनि अंदर पुराणी अस्पताल खे जल्द खां जल्द बहाल कयो वेंदो, पर पुराणी अस्पताल बहाल न थी सघी। ईंदड़ वेंदड़ मरीज़ सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। DC दादू जो कूड़ बि दादू जे अवाम जे साम्हूं अची वियो आहे। ॿई अस्पतालूं हली रहियूं आहिनि ऐं पंहिंजनि चेलनि खे चवंदो रहियो त हैंड आउट कढंदा रहो। पुराणी अस्पताल बहाल कई वई आहे। ज़रिया